जीएसएम तहरीक स्टूडेंट्स विंग के मरकज़ी ऑर्गेनाइज़र जावेद भट्टी चयो आहे त रियासत हथ वठी सिंध जी तालीम के तबाह कयो आहे त जीअं सिंधी माण्हू तरक्की माणे न सघनि। शहदाद कोट जे दौरे दौरान शागिर्दनि जे मेड़ाके खे ख़िताब कंदे जीएसएम तहरीक स्टूडेंट्स विंग जे मरकज़ी अॻवान जावेद भट्टी चयो त शागिर्दनि दुनिया जे इनकलाबनि में अहम किरदार अदा कयो आहे। इन लाइ सिंधी शागिर्दनि खे सिंध जी पुठिते पयल तालीम जे वाधारे लाइ किरदार अदा करणो पवंदो। अॻवाननि हुकूमत खां घुर कई त सिंध में शागिर्दनि जी तालीम सां गॾु संदनि गैर निसाबी रांदि रूंद वारियुनि सरगर्मियुनि ते ध्यानु ॾेई संदनि मसइला हल कया वञनि। शहदाद कोट में जडेजा बिरादरी पारां नए साल जी ख़ुशी में अदबी कचहरी कोठाई वई। कोठायल अदबी कचहरी में अदीबनि, शाइरनि, सुगड़नि, सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत करे ताज़ियूं तख़लीक़ूं पेश कयूं, जॾहिं त मशहूर फनकार अमीर खड़, रियाज़ सोलंकी, ग़ुलाम शबीर अब्बासी ऐं ॿियनि सुर विखेरे माण्हुनि खे झुमाए छॾियो। उन मौक़े ते कचहरी जे महिमाननि मीर गैबी खान मुग़ैरी, इमदाद खान लग़ारी, हाजी मोहम्मद हयात जुणेजो, लियाकत जुणेजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध अख़लाक़ियात, सभ्यता ऐं कचहरी जे लिहाज़ खां ख़ुशहाल रही आहे। उन्हनि चयो त सिंधी ॿोली जे वाधारे लाइ अहिड़ियूं अदबी ऐं इल्मी कचहरियूं मुनक़द करणु बहितर अमल आहे।